हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी क़ौम जा 70,000 माण्हू समुंड जे किनारे एला नाले ॻोठ में रहंदा हुआ। हिननि माण्हुनि खे अल्लाह हज़ार नेमतुनि सां नवाज़ियो हो, पर जॾहिं राहत ऐं सुकून आयो त ही अल्लाह जी इबादत खां महरूम थी विया ऐं अल्लाह जी मख़लूक़ात ते ज़ुल्म करण लॻा। त ईअं ई अल्लाह हिननि खे ख़बरदार कयो त हफ़्ते में छंछर जे ॾींहुं शिकार न कंदा कयो। आचर खां वठी जुमे ताईं जेतिरो शिकार करणो अथव कयो, पर हिकु ॾींहुं अल्लाह जी इबादत ऐं मख़लूक़ात ते अमुन लाइ रखो। ईअं ई अल्लाह उन्हनि जो इम्तिहान वठणु शुरू करे छॾियो। हू आचर खां वठी जुमे ताईं समुंड में मच्छियूं पकड़ण वञनि त मच्छियूं घणियूं न पियूं मिलनि, ऐं छंछर जे ॾींहुं समुंड खे ॾिसनि त उन्हनि खे वॾियूं वॾियूं मच्छियूं नज़र अचण लॻनि। उन्हनि माण्हुनि मां हिकु शख़्स खे शैतान वर्गलायो त परेशान छो थो थी, मुंहिंजी तरकीब ते अमल कर, तूं शिकार खां कॾहिं बि महरूम न थींदे। त बस शैतान जे चवण ते उन माण्हूअ छंछर जे ॾींहुं कुंडो लॻाए ॾोरीअ खे समुंड में विझी छॾियो त जीअं मच्छी फासी पवे, ऐं शैतान चयो हिन मच्छीअ खे तूं आचर जे ॾींहुं कढिजे, ऐं ईअं ई छंछर जो शिकार तूं आचर ते करे सघीं थो। बस उन शैतान जी ॿुधायल तरकीब ते छंछर जे ॾींहुं मच्छी फाथल रही ऐं हू आचर जे ॾींहुं कढंदो हो ऐं ख़ुशीअ सां खाईंदो हो। जॾहिं आस पास जे माण्हू पुछियो त उन्हनि खे बि हिन इहा तरकीब ॿुधाई। पोइ ईअं ई हिन क़ौम जा कुझु माण्हू छंछर जे ॾींहुं मच्छी पकड़ण लाइ ॼार विछाए छॾींदा हुआ ऐं आचर जे ॾींहुं कढंदा हुआ, ऐं कुझु माण्हू त समुंड मां नालियूं ठाहे नंढा नंढा तला ठाहिया ऐं खॾा ठाहिया त जीअं छंछर जे ॾींहुं जीअं ई मच्छियूं हितां गुज़रनि त हिन तलाउ में फासी पवनि ऐं असां आचर ते हिननि मच्छियुनि खे कढी पचाए खाऊं। उन ॻोठ में कुझु अल्लाह जा ख़ासि माण्हू बि मौजूदु हुआ जेके चवण लॻा, ए इंसानो, अल्लाह छंछर जे ॾींहुं शिकार करण खां रोकियो आहे। ही जेको तव्हां ॼार उछलायो था ऐं नंढा नंढा तला ठाहियो था, उन्हनि में अगरि छंछर जे ॾींहुं मच्छी फासे थी त इहो शिकार छंछर जे ॾींहुं जो थींदो। बसि अल्लाह जे अज़ाब खां ड्रिजो ऐं अल्लाह जी नाफ़रमानी न करियो। उहे माण्हू हिननि माण्हुनि जो मज़ाक उॾाइण लॻा त असांजी जेका मर्ज़ी हूंदी असां उहा कंदासीं। हाणे उन ॻोठ में टे गिरोह ठही विया। हिकु हिननि 70,000 माण्हुनि मां उहे माण्हू हुआ जेके उन्हनि नाफ़रमान माण्हुनि खे हर इस्लाह कंदा पिया अचनि, ऐं ॿिया उहे माण्हू जेके उन्हनि सां नफ़रत कनि पिया ऐं ख़ामोशी अख़्तियार कयूं वेठा हुआ, ऐं टिया उहे माण्हू जेके गुमराह थी अल्लाह जी नाफ़रमानी करे रहिया हुआ। त ईअं ई उन्हनि नेक इंसाननि विच में भित खणी छॾी ऐं इहो हुकुम जारी करे छॾियो त अल्लाह जी नाफ़रमानी करण वारा हुन तरफ़ थी वञनि ऐं असां जेके अल्लाह जा फरमान बरदार आहियूं उहे हिन तरफ़ रहंदा। उहे साले माण्हू हर उन्हनि खे चवण लॻा, ए इंसानो, अल्लाह खां ड्रिजो। क़ौम समूद ऐं क़ौम लूत जो जेको हशर थियो उन खे यादि कयो, अल्लाह जी नाफ़रमानी न कयो, न त तव्हां ते बि को अज़ाब ईंदो। उहे सभई नाफ़रमान जंहिंजो तइदाद तक़रीबन 12,000 हो, सभु खिलंदा रहिया, ही त सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि, असां ते को बि अज़ाब न ईंदो। बसि जीअं ई इहो गिरोह ॿिनि हिसनि में विराइजी वियो त हू नाफ़रमान सॼी राति खिलंदा रहिया ऐं मज़ाक उॾारे रहिया हुआ, ऐं उहे जेके अल्लाह जा ख़ासि माण्हू हुआ उहे अल्लाह खां माफ़ी वठण लॻा। बसि जीअं ई सुबुह थियो त उहे नेक साले इंसान उथिया त उन्हनि महसूस कयो त भित जे परिएं पासे कंहिं इंसान जो आवाज़ नथो अचे। जीअं ई भित जे हुन पासे चढ़ी ॾिसण लॻा त सभु जो सभु उहे माण्हू भोली जी शिकिल में मटिजी विया हुआ ऐं भोलियुनि जहिड़ी हरकतूं करे रहिया हुआ। उहे जेके साले माण्हू हुआ उहे भित खां उन्हनि भोलियुनि खे ॾिसी रहिया हुआ। उन्हनि साले माण्हुनि जा जेकी हुन तरफ़ रिश्तेदार हुआ, उन्हनि भोलियुनि जे कपिड़नि मां पंहिंजे रिश्तेदारनि खे सुञातो ऐं रड़ियूं करे रोअण लॻा, अल्लाह खां माफ़ी वठण लॻा। पर अल्लाह जो अज़ाब जॾहिं बि ईंदो आहे त उहो थी रहंदो आहे। उहे 12,000 माण्हू जेके भोली थी विया हुआ कुझु बि खाई पी न पिए सघिया। पोइ ईअं ई 3 ॾींहंनि खां पोइ उहे हिन अज़ाब में अची ख़तम थी विया। बेशक अल्लाह उन्हनि माण्हुनि खे पसंदि नाहे कंदो जेके अल्लाह जी नाफ़रमानी कंदा आहिनि। हे अल्लाह, असां सभिनी खे पंहिंजे फरमान बरदार माण्हू कर, असांखे अहिड़ो कर जहिड़ो तव्हां असांखे ॾिसणु चाहियो था। आमीन सुम आमीन।